नाज़रीन, खैरपुर सेंट्रल जेल जो कैदी सिविल अस्पताल में फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सैफ लपोटो खान। जी सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सेंट्रल जेल खैरपुर में जो कैदी सिविल अस्पताल खैरपुर में फौत थी वियो आहे। सेंट्रल जेल खैरपुर में कत्ल के केस में कैद काटींदड़ कैदी अहमदपुर वासी नसीर अहमद नारे जो अस्पताल में फौत थी वियो आहे। ॿुधायो पियो वञे त कैदी नसीर अहमद नारे जो खे जेल अंदर पेट में तकलीफ़ थियण सबबि सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो, जिते हू सख़्त तकलीफ़ सबबि फौत थी वियो आहे। जरूरी कार्रवाई बाद फौती कैदी जो लाश संदसि वारसनि हवाले कियो वियो आहे। कैदी नसीर अहमद नारे जो गुज़िरियल 4 सालनि खां सेंट्रल जेल खैरपुर में कत्ल के केस में कैद काटे रहियो हुयो, जंहिंजो केस कोर्ट में हलंदड़ हुयो। खेसि जेल अंदर पेट में तकलीफ़ थियण सबबि सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो, जिते हू फौत थी वियो आहे। जी सैफ, अमान जी महिरबानी।